इस्लामाबाद हाई कोर्ट शाहिर अहमद फराज जी गुमशुदगी केस में दिफ़ा वारी सेक्रेटरी ऐं ISI जे सेक्टर कमांडर खे तलब करे वरितो आइंदा केस जी कार्रवाई लाइव नशर करण ते हुकुम ॾिनो वियो। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी रिमार्क्स में चयो आहे त सेक्टर कमांडर जी हैसियत असांजे SHO बराबरि आहे। खेसि अदालत में पेश थींदे का शर्मिंदगी न थियणु घुरिजे। समूरा इदारा कानून जे मातहत आहिनि। अदालत में पेश थियण सां कंहिं जी बि बेइज़ती नाहे। अदालत तरफ़ां उन टीमाई ते दिफ़ा वारी सेक्रेटरी ऐं सेक्टर कमांडर खे पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी रिमार्क्स में वधीक चयो त हाणे एजेंसियूं लिखियल न पर साम्हूं रहंदियूं ऐं स्ट्रेटेजिक हूंदियूं। अहमद फराज जे बाज़ियाबी जो मामिलो हाणे अणवागियल रहियो आहे। खेसि बाज़ियाब कराइण रियासत जी ज़िम्मेवारी आहे। हुन चयो त दिफ़ा वारे सेक्रेटरी खे पेश थी ॿुधाइणो आहे त ISI कमु कीअं कंदी आहे, इदारे जी अंदरूनी वर्किंग कीअं आहे, सेक्टर कमांडर जूं छा ज़िम्मेवारियूं आहिनि, छा रियासत जा फंड्स इस्तेमालु थियनि था, हीअ इदारा कमु करे क़ौम ते एहसान न पिया कनि। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी चयो त एजेंसी जो स्ट्रक्चर मौजूदु हूंदो ऐं तरीक़ेकार तय कयो वेंदो। अदालत ॿुधणी उन टीमाए ताईं मुलतवी करे छॾी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।